सखी बाबा पंहिंजे पुट बालक साईंअ खे 5 वरनि जी कचड़ी उमिरि में ई सिंधी भाषा सिखण लाइ स्कूल मोकिलियो ऐं गुरमुखी भाषा पाण ई सेखारियऊं। बालक साईं 4थे दर्जे ताईं पंहिंजी तालीम सिंधी प्राइमरी स्कूल में पूरी कई ऐं पंहिंजी अक़लमंदीअ सां गुरुनि शेख मोहम्मद हसन ऐं मास्तर श्री आर्चरदास इन्हनि खे पंहिंजो बणाए छॾियो। 5 दर्जे में उन्हनि खे DLV स्कूल में अंग्रेजी सिखण जो बि मौक़ो मिलियो, जिते उन्हनि जा गुरु वॾे चाचा गेलानंद जन जा वॾा पुट मास्तर आतूराम जन हुया। गॾु ई मास्तर मोहम्मद नवाज़ भुट्टो बि उन्हनि खे पढ़ाईंदा हुआ। पर छड़ो 100 ॾींहंनि खां पोइ ई उन्हनि खे पंहिंजी तालीम विच में ई छॾणी पई। ख़ासि ॻाल्हि त इहा आहे त उन्हनि जो नातो पंहिंजे इन्हनि सभिनी गुरुनि सां उन्हनि जी तमामु उमिरि ताईं बणियो रहियो। ईअं त माता बैंसर देवी पंहिंजे बालक खे पहिरियों खां ई पंहिंजे पीउ सां गॾु नितनेम में शामिल थियण लाइ मोकिलींदी रहंदी हुई, पर 1958 में सखी बाबा खे अहसासु थी वियो हो त उन्हनि वटि छड़ो 2-3 सालनि जो ई वक़्तु बाक़ी आहे। इन करे उन्हनि पंहिंजे वॾड़े थींदे पुट बालक साईंअ खे भाई रेलूराम सूरदास वटां खंजरी सिखण लाइ ऐं चाचा श्री रिजूमल जे पुट भाई टीकमदास वटां बाजो सिखण लाइ मोकिलियो। हुनरमंद बालक साईं जल्दी ई खंजरी ऐं बाजो वॼाइण सिखी वरितो ऐं आसादी वार साहिब जे वक़्तु बाजो वॼाए माहिर हथनि सां पंहिंजे पीउ जो ॿांहा ॿेड़ी बणिजी वियो। माहिर हथनि सां बाबा साईं जो खंजरी बाजो वॼाइण अॼु बि संगत जो मन मोहे छॾींदो आहे। सखी बाबा हाणे उन्हनि खे पंहिंजी शेवा लाइ पाण सां गॾु ई रखंदा हुआ ऐं उन्हनि खे नितनेम, सत्संग, शेवा ऐं सिमरन जा पाठ पढ़ाईंदा हुआ। सखी बाबा पहिरियों बि उन्हनि खे 1956 में पाण सां गॾु वठी भारत आया हुया। 1959 में उन्हनि पंहिंजे पुट खे ख़ासि करे पंहिंजी शेवा लाइ गॾु वठी भारत में वरी फेरो पातो। शायदि सखी बाबा पंहिंजे पुट खे उन जी ईंदड़ कर्म भूमि ॾेखारण जी मंशा रखंदा हुआ। सखी बाबा जी परवरिश में उन वक़्त ताईं वॾा सॾा थींदड़ असांजा प्यारा बाबा साईं उन महिल श्री गुरु ग्रंथ साहिब, जपुजी साहिब, रहरास साहिब ऐं गुरु महाराजनि जी आरतीअ बाबति कुझु हद ताईं सुजाॻ थी रहिया हुया। हिकु ॾींहुं जॾहिं बालक साईं खेॾनि पिया, तॾहिं ओचितो सखी बाबा जन उन्हनि खे सॾु करायो। बसि उन्हीअ ॾींहुं किरपा वरसी वई। सखी बाबा जन बालक साईंअ खे सहज ई वचन साहिब ॾिनो। वरी कुझु वक़्त खां पोइ सखी बाबा जन उन्हनि खे हुकुम ॾिनो त पंहिंजी माउ खे चओ 1.25 पाव कणाव प्रसाद तयारु करे गुरु महाराज जो टुवाल ऐं 5 रुपया नगदी बि खणी अचण लाइ हुकुम कंदे चयो त अॼु असां तोखे पको वचन साहिब ॾींदासीं। सखी बाबा जन बालक साईंअ खे दरबार साहिब में वचन ॾिनो। टुवाल चढ़ायो वियो ऐं अरदास बि कई वई। वरी सखी बाबा जन 5 रुपयनि जी भेंट पंहिंजे अॻियां रखाए करे चयो त मूंखे मथो टेक। अॼु मां तोखे गुरु महाराजनि जो वचन ॾियारायो आहे, इन करे अॼु खां पोइ मां तुंहिंजो गुरु बि थी वियमि। ईअं कंदे पंहिंजे परम धाम वञण खां पहिरियों सखी बाबा जन पंहिंजी तप साधना जी सॼी विरासत पंहिंजे पुट बालक साईं चांडूराम जन खे सुपुर्द कई। तारीख़ 15 सितंबर 1960 जे ॾींहुं छड़ो 13 वरनि जी उमिरि में असांजे बाबा साईंअ खे जॾहिं पंहिंजे पीउ जी विरासत संभालण लाइ साईं चंदीराम जन गद्दीअ ते विहारियो, तॾहिं उन्हनि पंहिंजी इन नई जवाबदारीअ खे पूरे हौसले सां अंगीकार कयो, जेकी वाक़ईअ में हिकु वॾी ॻाल्हि हुई। सखी बाबा जन जी ॾिनल तप साधना जी विरासत ऐं तालीम बालक साईंअ खे नंढड़ी अवस्था में ई प्रभु कृपा सां वॾो ऐं पको बणाए छॾियो हो।